अॼु जा मावकियनि ॿ हिकु 1982 जा आहिनि। विश्व परिवर्तन जी ज़िम्मेवारी संगम युगी ब्रह्मणनि ते। अॼु सदा जागती जोत श्री बाबा पंहिंजे चैतन्य दीपकनि जे प्रति चवनि था। बाप दादा पंहिंजे ब्रह्मणपुर दीपकनि सां मिलण आया। बाबा सां मिलण आया आहिनि पंहिंजे ब्रह्मणपुर दीपकनि सां ब्रह्मणपुर दीपकनि सां मिलण लाइ बाबा आया आहिनि। चैतन्य दीपकनि जी माला खे ॾिसूं था। हर हिकु दीपक विश्व खे रोशन करण वारो चैतन्य दीपक। सर्व दीपकनि जो संबंध हिकु जागती जोत सां आहे। हर दीपक जी रोशनी सां विश्व जो अंधकार मिटंदो आहे। ॾिसो, अंधेरे में हिकु नंढो सो दीपक बि जलायो त रोशनी ईंदी आहे न। ईअं तव्हां ॿियो कुझु बि न सोचो, ये सोचो कि तव्हां ख़ुदि खे पहचानियो, बाप खे पहचानियो ऐं हुन रीति तव्हां रोज़ बाबा खे यादि था करो त तव्हां में केतिरी रोशनी त आई हूंदी, है न। डायरेक्ट शिव बाबा खे यादि करण सां तव्हांजी आत्मा में रोशनी त आई हूंदी, चलो केतिरी बि आई हूंदी, लेकिन कम से कम हिन दुनिया में जो अज्ञान अंधेरो आहे वो त मिटंदो हूंदो न हुन सां, है न। जो बि तव्हां धारणा कई आहे, जो बि तव्हां ज्ञान खे ॿुधियो आहे, सम्झियो आहे, जीवन में धारणा कयो आहे, जो बि तव्हां शक्तियूं गुण ज्ञान जी धारणा कई आहे न, जेतिरी बि, उन हिसाब सां तव्हांजी आत्मा में रोशनी ईंदी आहे। उन हिसाब सां हिन दुनिया जो अंधकार मिटजंदो आहे। त रोशनी जी झलक आई आहे न। हर हिकु दीपक जी किरणियूं फैलदी हुयूं, विश्व जे मथां प्रकाश जी छत्र छाया ठहनि थियूं, है न। हर हिकु दीपक जी किरणियूं फैलदी हुयूं, विश्व जे मथां प्रकाश जी छत्र छाया ठही वई। सोचो तव्हांजी आत्मा रूपी दीपक मां रोशनी विश्व में वेंदी हूंदी, जो ॿियनि जे लाइ हिकु छत्र छाया ठही वई हूंदी। अहिड़ो सुंदर दृश्य बाप दादा दीपकनि जो ॾिसनि था। बाप दादा त दिव्य दृष्टि सां सभु ॾिसी सघंदा आहिनि न। कंहिं आत्मा ते तव्हांजी आत्मा मां किरणियूं वञनि थियूं, केतिरो वायुमंडल परिवर्तन थिए थो, केतिरो तव्हांजी आत्मा में रोशनी केतिरी दूर ताईं वञे थी, है न। तव्हां सभी बि सर्व दीपकनि जी मिली हुई रोशनी जी छत्र छाया, बाबा चवनि था, अहिड़ो सुंदर दृश्य बाप दादा ॾिसनि था। तव्हां सभी बि सर्व दीपकनि जी मिली हुई रोशनी जी छत्र छाया ॾिसो था न। लाइट माइट स्वरूप अनुभव करो था न। चेक करे सघंदा आहियो ख़ुदि खे कि हाणे तव्हां जो ॻाल्हाईंदा आहियो, उन ॻाल्हाइण तव्हांजो लौकिक ई आहे कि हाणे शब्दनि में अलौकिकपन आयो आहे। तव्हांजो चाल चलन व्यवहार में अञा ख़ुदि खे आत्मा देह सम्झी करे संबंध में ईंदा आहियो या आत्मा सम्झी करे, उन हिसाब सां तव्हांजी आत्मा में रोशनी आई हूंदी। लाइट माइट स्वरूप जो अनुभव करो था न। स्वस्वरूप में भी स्थित और साथ साथ विश्व जी सेवा भी करो था। स्वस्वरूप में भी स्थित आहियो, साथ साथ विश्व जी सेवा भी असां करूं था।
स्वस्वरूप और सेवा स्वरूप ॿई साथ साथ अनुभव करो था न, है ना? स्वस्वरूप ऐं सेवा जो स्वरूप ॿई साथ साथ अनुभव करो था। भई ख़ुदि खे आत्मा सम्झो ऐं ॿियनि खे बि आत्मा सम्झी करे कर्म करो था। हिन स्वरूप में स्थित रहो। ऑटोमेटिकली तव्हां जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झदव त बाबाजी यादि ईंदी, बाबाजी यादि ईंदी त तव्हांजी आत्मा में लाइट ईंदी, लाइट ईंदी त उहो विश्व ते फैलंदी त ऑटोमेटिकली सेवा थींदी, हा न? हिन स्वरूप में स्थित रहो। केतिरी शक्तिशाली स्वरूप आहे न इहो। विश्व जी आत्मायूं तव्हां जगते हुए दीपकनि जी तरफ़ केॾो स्नेह सां ॾिसंदियूं आहिनि। ॾिसो अॼु तव्हां दुनिया में वञो, कंहिंखे बाबा जो ज्ञान योग ॿुधायो, सम्झो कंहिं बिज़नेसमैन वटि वञो जेको ॾाढो बिज़ी माण्हू हुजे, उहो ॿुधंदो बाबा जो ज्ञान, हुन वटि टाइम हूंदो? उहो सोचदो अलाए हिननि खे पैसा न खपनि, तव्हांखे लिफ़ाफ़ो पकड़ाए भॼाए ॾींदो। भॼाए त न ॾींदो पर तव्हां हुनखे उहो हा हा कंदो, लिफ़ाफ़ो ॾींदो ऐं तव्हां हली ईंदव, है न? त अगरि इंसान सम्झी वञे कि असांजे शरीरनि जे अंदरि आत्मा आहे, आत्मा में शक्ति परमात्मा ई भरे सघंदो आहे ऐं हुनजो साधन राजयोग ई आहे। त इंसान सभु कुझु छॾे करे पहिरियों बाबा खे यादि करे। लेकिन दुनिया वारा माण्हू थोड़ी सम्झंदा आहिनि, उन्हनि खे त लॻंदो आहे कि बसि हिन कृष्ण जे मंदिर में वञो, टिकाणा वञो, हेॾे वञो त शक्ति मिलंदी ऐं पंहिंजो कर्म करो, है न? लेकिन तव्हांखे त पतो आहे न कि हिननि मूर्तियुनि में बि शक्ति कीअं आहे, हिन ग्रंथ शास्त्रनि में बि शक्ति कीअं आहे। हाणे जेतिरो असां आत्मा आहियूं, बाबा भी कुछ न करे सकता है, शिव बाबा भी कुछ न करे सकता है। जेसिताईं असां सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति न भरदासीं त ॿियनि खे कीअं ॾेई सघंदासीं। छोजी तव्हां ई त ख़ुदि खे ऐं बाप खे पहचानियो न, ॿिया थोड़ी पहचाने था सघनि। ॿियनि खे त बसि भॻवान जी दया कृपा खपे कहिड़े बि रूप में, है न? तव्हांजो कोई रूप देवी जो रूप हूंदो, उन्हनि खे त उहो देवी जे मंदिर सां ई शक्ति खपे। तव्हां चओ इहे देवी बि शिव खां शक्ति थी वठे, चवंदो असांखे कंहिंसां मतिलबु न आहे, असांखे त हिन मूर्ति सां ई शक्ति खपे बसि। त अहिड़ी आत्माउनि जे लाइ छा करो? उहो त सभु कुझु भुलिजी करे भॻवान खे नथा यादि करे सघनि, त तव्हां करो त हुन मूर्ति में बि शक्ति तव्हां द्वारा बाबा उन्हनि खे ॾींदा। छोकी बाबा त पिता आहिनि न, बाबा खे त दया ईंदी आहे न, है न? सम्झो कंहिंजा 4 ॿार आहिनि, अगरि हिकु ॿार माउ पीउ खे न बि मञे ऐं हली वञे काॾे ऐं माउ पीउ खे पतो लॻे कि वीचारो ॾाढो ग़रीब आहे, रोटी बि कोन अथसि, त माउ पीउ खे त दया ईंदी न, माउ पीउ त कीअं बि करे हुनजी मदद कंदो न। त ईअं ई भॻवान बि असांजो पीउ आहे। भले बाबा खे माण्हू कुते जे रूप में बि यादि कंदा, सांप जे रूप में, मगरमच्छ जे रूप में, पेड़ पौधनि जे रूप में, हवा जे रूप में, त बि भॻवान त उन्हनि खे उन रूप में बि शक्ति ॾेई सघंदो आहे, है न? जो चईंदा आहिनि न कुते में बि भॻवान आहे त हाथी, उन में भॻवान न आहे। लेकिन हाणे माण्हू चए थो कि बसि असांजा त माउ पीउ सभु कुझु आहिनि, असांजो त इहो कुतो ई सभु कुझु आहे। अॼुकल्ह माण्हू घरनि में कुता ज्यादा पालंदा आहिनि न, है न? तव्हां ॾिठो हूंदो, मतिलबु ख़ुदि बि एतिरो माण्हू खाए पीए, एतिरो जॻह न वठे, लेकिन घर में कुतो आयो त कुते जी जॻह फिक्स, हुनजो रोटी पाणी फिक्स, ख़ुदि भले न खाए हुनखे त खाराइणो पवंदो, है न?
हुनखे त इज़त मान ॾियणो ई आहे न, हुननि जे लाइ त जीअं उहो भॻवानु आहे। न माण्हू कंदा आहिनि, माण्हू सोचदा आहिनि जीव जंतुनि खे खाराइण त भॻवान जो आशीर्वाद मिले थी है न। त बाबा चवनि था कि तव्हां ख़ुदि खे पहचानियो आहे, बाप खे पहचानियो, तव्हां ख़ुदि खे पहचाने करे बाबा खे यादि करो त स्वस्वरूप सेवा स्वरूप ॿई साथ साथ थी वेंदा। इन स्वरूप में स्थित रहो। केॾो शक्तिशाली स्वरूप आहे। विश्व जी आत्मायूं तव्हां जगदे हुए दीपकनि जी तरफ़ केतिरो स्नेह सां ॾिसनि थियूं। हुननि खे शिव बाबा सां कोई मतिलबु न आहे। न असांखे ख़ुशी थींदी आहे कि अरे वाह, शिव बाबा जो परिचय असां हुननि खे ॾियूं, इहे बि बाबा खे यादि करनि, बाबा सां मिलनि। अगरि योग युक्त हूंदो उहो स्थान त ओतिरो समय उहो बि इंट्रस्ट सां ॿुधंदो। अगरि असांजी कुल जी हूंदी त अॻियां उहो ॾेखारींदो इंट्रस्ट, न त तव्हांजे साम्हूं बाबा बाबा कंदो, पुठियां कृष्ण कृष्ण राम राम हनुमान हनुमान थो करे। त उन्हनि खे त उन ई रूप में सेवा उहो खपे। त हिन करे हुननि खे त तव्हांजो रूप ई खपे, कृष्ण राम सीता। हुननि खे शिव बाबा न खपे। त हुननि खे ॾियण लाइ तव्हांखे स्वस्वरूप में टिकणो ई पवंदो। हुननि जो जीअं बाबा जो चई न, हुननि जो धंधो आहे, इहे सभु धंधा बंदि थी वेंदा, बाक़ी शिव बाबा जो धंधो हलंदो। त असां बि जे शिव बाबा जे धंधे में मददगार आहियूं। त विश्व जी आत्माएं तव्हां जगते हुए दीपकनि जी तरफ़ केतिरो स्नेह सां ॾिसनि थियूं। अनुभव कंदा आहियो न कि जरा सी रोशनी जे लाइ बि केतिरी आत्मायूं अंधकार में भटकती हुई रोशनी जे लाइ तड़पनि थियूं। ॾिसंदा आहियो न, कोई त्योहार अचे, कोई ॾींहुं हुजे, त उन ॾींहुं उन मूर्ति जो हिकु सेकेंड जो दर्शन जे लाइ माण्हू केॾी लंबी लाइन लॻाए ॾींदो आहे, केॾो भागम दौड़ थी वेंदो आहे, केॾी धका मुकी थी वेंदी आहे बसि हिकु सेकेंड जे दर्शन जे लाइ, है न। जरा सी रोशनी जे लाइ बि केतिरी आत्मायूं अंधकार में भटकती हुई रोशनी जे लाइ तड़पती हुई। उहे तड़पती हुई आत्मायूं नज़र ईंदियूं आहिनि तव्हांखे कि तव्हांखे लॻंदो अरे मुंहिंजे शिव बाबा खे त पहचाननि नथियूं, त असांजो बि हिन सां कोई मतिलबु न आहे, है न। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे न कंहिंखे शिव बाबा जो ज्ञान ॾियो, उहो न ॿुधंदियूं न सम्झंदियूं, त उहो त चलो तव्हां सां संबंध संपर्क तोड़े छॾंदियूं, छो जो हुननि खे लॻंदो इहे त शिव बाबा थी करे। लेकिन तव्हांजो फर्ज़ु आहे हुननि खे लाइट माइट ॾियणु। ऐसे त सभिनि खे ॾींदासीं त हुनखे बि मिली वेंदी, लेकिन उहा आत्मा आई, भले हुन बाबा खे न पहचानी, उहो तव्हां खां मदद वठण आई, त तव्हांजो फर्ज़ु आहे न हुनखे ॾियणु। उहो तव्हांजी भॻत आहे, भॻवान बाबा जी थोरी आहे। हर हिकु थोरी शिव खे मञंदो आहे, है न। त जीअं हिते बि अंधकार थी वेंदो आहे त सभिनि खे इच्छा थींदी आहे न कि हाणे रोशनी थिए, है न। हाणे रोशनी थिए, बुझदी जगदी हुई लाइट पसंदि न कंदा आहिनि। ईअं तव्हां हर हिकु जॻह में दीपकनि जे मथां विश्व जे अंधकार मिटाइण जी ज़िमेवारी आहे। एतिरी सम्झंदा आहियो कि तव्हांजो मन शांत, तव्हांजी बुद्धि बाबा जी श्रीमत अनुसार कमु करे, तव्हांजा सुठा संस्कार थियण ज़रूरी आहिनि, छो कि तव्हां द्वारा ॿियनि खे बि लाइट थी मिले। हिन करे बाबा चईं न, सदा खिलो रूहानी गुलाब। सदा मन में बाबा जी याद, बुद्धि में बाबा जी श्रेष्ठ मत, संस्कार स्वभाव बाप समान। तॾहिं असांखे जो फॉलो करण वारा हूंदा, जो यादि करण वारा हूंदा, उन्हनि जो मन बुद्धि संस्कार बि ईअं थी वेंदो। त बाबा असांखे चवनि था
कि जैसे हिते भी अंधकार थी वेंदो आहे न, जैसे हिते भी अंधकार थी वेंदो आहे त लॻंदो आहे न हाणे रोशनी अचे, ईअं ई तव्हां हर जॻह ते दीपक जे मथां विश्व जे अंधकार मिटाइण जी ज़िमेवारी एतिरी वॾी ज़िमेवारी अनुभव कंदा आहियो। ड्रामा जे रहस्य अनुसार ब्रह्मण जॻिया त सभु जॻिया न, तव्हां ब्रह्मण जॻिया त सभु जॻिया, ब्रह्मण जॻिया त ॾींहुं रोशनी थी वेंदी आहे। हिन थींदो आहे न, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति, बल्कि उहो ई ब्रह्मा नारायण बि ठहींदो। नारायण जो ॾींहुं राति न चईंदा आहिनि, ब्रह्मणनि जो ॾींहुं राति चईंदा आहिनि, हुन में बि ब्रह्मा। त हाणे असां ब्रह्मण जॻिया आहियूं, सत्युग में त जीअं वापसि असां सुम्ही पईंदासीं, हुते त प्रालब्ध हूंदी न, सिर्फ़ु हाणे ई असां जॻिया आहियूं न, त ब्रह्मण त जॻिया आहिनि, त सभु जॻिया, सभिनि खे जॻायो। ब्रह्मण जॻिया त ॾींहुं रोशनी थी वेंदी आहे, ऐं ब्रह्मण जी जोत बुझी त विश्व में अंधकार थी वेंदो आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे न। त ॾींहं सां राति, राति सां ॾींहुं ठाहिण वारा त चैतन्य दीपक आहियो। सोचो, असांजे कारण हिन दुनिया में राति थी वेंदी आहे, असांजे कारण हिन दुनिया में ॾींहुं थी वेंदो। सिर्फ़ु हिकु ब्रह्मा बाबा न, असां ब्रह्मणनि जे कारण बि, हा न। त ॾींहं सां राति, राति सां ॾींहुं ठाहिण वारा त चैतन्य दीपक आहे, जी ज़िमेदारी हर हिक ते आहे। त बाप दादा हर हिक जी ज़िमेवारी सम्झण जो चार्ट ॾिसनि था कि केतिरो तव्हां सम्झंदा आहियो कि तव्हांजे मथां कोई ज़िमेवारी आहे, कि लौकिक में ॿारनि जी ज़िमेवारी, रोटी पाणी कपिड़ा धंधे आदि जी ज़िमेवारी आहे, छा सम्झंदा आहियो? ये बि सम्झंदा आहियो कि ये मुंहिंजी ज़िमेवारी आहे कि मां सदा ख़ुशि रहां, मां सदा ज्ञान गुण शक्तियुनि खे प्रैक्टिकल में लाहियां। विश्व परिवर्तन जी ज़िमेवारी जो तार धारण कयो आहे या न? कि सोचदा आहियो चलजो हूंदो ॾिठो वेंदो। विश्व परिवर्तन जी ज़िमेवारी जो ताज धारण कयो व न, इन में भी नंबरवार ताजदारी है। है न, जॾहिं ज़िमेवारी खणंदा आहियो तॾहिं त तव्हांखे लॻंदो न भई मुंहिंजी ज़िमेवारी आहे, मूंखे पूरे विश्व खे लाइट वाइट ॾियणी आहे, प्रकाश ॾियणी आहे, मूंखे मुरली पढ़णी आहे, मुरली ॿुधाइणी आहे, क्लास कराइणी आहे, कराइणी आहे, हुन हिसाब सां बि ताजदारी ठहींदा। ॿियनि जे लाइ बि त सोचणो आहे न। पंहिंजो तार ॾिसो था न, सदा पातल आहे या कॾहिं कॾहिं पाईंदा आहियो, अलबेला त न आहियो न। सदा विश्व जी ज़िमेवारी जो ताज पातल आहे। इहे त न सम्झदा आहियो ज़िमेवारी वॾनि जी आहे। वॾा त हली विया एडवांस पार्टी में, हाणे बि वॾा आहिनि, लेकिन बाबा खां पोइ जो वॾा हुया उहे एडवांस पार्टी में हली विया। हाणे हुननि खां पोइ जो वॾा आहिनि उहे वेठा आहिनि, मतिलबु पंहिंजो पंहिंजो कर्म करनि था, लेकिन ईअं हर हिकु सम्झंदा आहियो कि मां ज़िमेवार आत्मा आहियां। रोज़ अमृत वेलो करणु छो ज़रूरी आहे? सिर्फ़ु ख़ुदि जे लाइ या पूरे विश्व जे लाइ ज़रूरी आहे? रोज़ मुरली ॿुधण ऐं ॿुधाइण छो ज़रूरी आहे? तव्हां जो ॿुधंदव पढ़ंदव, उन सां वायुमंडल परिवर्तन थींदो आहे। धारणा कंदव, हुन सां वायुमंडल परिवर्तन थींदो। मुख सां बाबा जे ज्ञान जा शब्द ई कढंदव, मनन चिंतन कंदव त वायुमंडल परिवर्तन थींदो। ज़िमेवारी बसि इहे न कि क्लास कराइण, मुरली ॿुधाइण, भोग लॻाइण। हर हिकु आत्मा ज़िमेवार आहे। हर हिकु ब्रह्मण आत्मा ज़िमेवार आहे, भले वो घर गृहस्थी में भी छो न रहे।
त जीअं विश्व जे राज्य सभी पंहिंजे खे सम्झदा, अगरि कोई तव्हांखे चए तव्हां प्रजा ई ठही वञो त पसंदि ईंदो? हा न? कॾहिं कॾहिं बाबा चईंदा न, हिन यज्ञ जे स्टूडेंट खां त उहा ॿाहिरां जे स्कूल वारा स्टूडेंट सुठा आहिनि। वो कम से कम सम्झंदा त आहिनि मुंहिंजी फर्स्ट रैंक न अची सघंदी, मां त पास थी वञा उहो ई काफ़ी आहे। लेकिन हिते त बाबा जो हर बार ख़ुदि खे नारायण लक्ष्मी सम्झदो, राम सीता बि न। वंडर ॾिसो, है न, बाबा जॾहिं कुझु पुछंदा आहिनि के लक्ष्मी नारायण ठहींदो त सभु हथो ठाहींदा। त बाबा चईंदा न, मतिलबु हिन खां त उहा लोकल स्कूल वारा, ॿाहिरां स्कूल वारा मां टीचर पुछे हिन साल कंहिंजी फर्स्ट रैंक ईंदी, क्लास में सभु हथ उठाईंदा, ॿ टे ॿार जंहिंमें कॉम्पिटिशन हूंदी उहा हथ उठाईंदा, छोकी टीचर खे त सभु पतो आहे कि कंहिंजी फर्स्ट रैंक अची सघंदी आहे, कंहिंजी न। बाबा खे बि पतो हूंदो आहे, लेकिन बाबा ॿारनि खे ईअं चई करे हुननि जी दिलि नंढी नंढी न कराईंदा आहिनि, छोकी बाबा खे पतो आहे कि कॾहिं बि कोई बि गैलप करे सघंदो। पर उहो बि ॿ टे ॼणा न, पूरो हॉल ई लक्ष्मी नारायण ठहींदो, कमाल आहे। जबकि पतो आहे असां अमृत वेलो बि न कंदा आहियूं, माशाम बि न कंदा आहियूं, मुरली बि न ॿुधंदा पढ़ंदा आहियूं रेगुलर, लहसुन प्याज जो बि ॿाहिरां जो भोजन बि न पूरो रीति छॾियो आहे, है न। मनसा वाचा कर्मणा जो चार्ट बि माण्हुनि खे पतो हूंदो, त बि लक्ष्मी नारायण ठहिण में हथ उठाईंदा आहिनि, है न। त जीअं विश्व जे राज्य सभी पंहिंजे पाण खे सम्झंदा आहिनि, अगरि बाबा चए प्रजा ठहींदव त पसंदि ईंदो न। हाणे विश्व जो महाराजन थियण आया आहियो न, उहा प्रजा ठहिण आया आहियो, छा ठाहींदव? प्रजा ठहिण जे लाइ तयारी आहे छा कोई? सभी हथ उठाईंदा आहिनि लक्ष्मी नारायण ठहिण लाइ, त जॾहिं उहा राज्य जो ताज पाइणो आहे त उहो ताज जो आधार कहिड़ो आहे? हाणे विश्व सेवा करणु, ताज पायो, पूरे विश्व जी आत्माउनि जी सेवा करणी आहे, चाहे मनसा करो, चाहे वाचा करो, चाहे कर्मणा करो। विश्व राज्य अधिकारी ठहिण लाइ विश्व सेवाधारी ठहिणो पवंदो, त छा करणो पवंदो? हाणे खां ताजदारी थियण जा संस्कार धारण करणा पवंदा न, है न। कहिड़ो ताज पाइणो आहे? हाणे ज़िमेवारी जो ताज पायो, कि अगरि दुनिया में कंहिंजी सोच बोल कर्म ख़राब आहे त उनजे लाइ रिस्पॉन्सिबल मां आहियां। मां ही एॾो सुठो बाबा खे योग नथी लॻाए सघां कि पूरे विश्व मां अहिड़ा संकल्प बोल कर्म जा वाइब्रेशन ख़तम थी वञे, है न। केरु अगरि उल्टा सुल्टा शब्द ॻाल्हाए थो त माण्हू चवंदा आहिनि कि उल्टा सुल्टा शब्द ॻाल्हाईंदी रहंदी आहे, लेकिन तव्हां केरु आहियो? तव्हां बाबा खे यादि करे संकल्प करो न, पूरे विश्व मां इहे उल्टा सुल्टा शब्द ख़तम थी वञे, माण्हू भुलिजी वञे कि हीअं उल्टा सुल्टा शब्द बि चईंदा आहिनि, न। त हिन रीति असांखे योग लॻाइणो, हुननि खे मुख सां बि चओ, मन में बि सोचो कि विश्व मां ही हीअ उल्टा सुल्टा बोल, उल्टा सुल्टे कर्म सभु कुझु ख़तम थो थींदो वञे, ये पूरी विश्व ॾाढी सुठी थी थींदी वञे, है न। हर प्रकार जी जिम्मेवारी, वायुमंडल ठाहिण जी जिम्मेवारी, वाच सेवा करो, कर्मणा सेवा करो, मनसा सां सेवा करो, कहिड़े प्रकार सां बि सेवा करो, सोचो कि मां हिन जे लाइ ज़िम्मेवार आत्मा आहियां। वो खुद खे चेक बि करो, मां जो सोचियो बाबा जी यादि में वाइब्रेशन फैलाया, उहो थियो? अच्छा, मीठी मीठी बाबा सके चवनि था हीअं खुद खे चेक करो,
इनखे चईंदासीं ज़िम्मेवार आत्मा। जीअं तव्हां पंहिंजे लौकिक ॿारनि जी ज़िम्मेवारी खणंदा आहियो न घर जी, त ईअं पूरे विश्व की अहिड़ी सोच ख़तम थी वञे, पूरे विश्व में अहिड़ी मत ख़तम थी वञे, अहिड़ा स्वभाव संस्कार ख़तम थी वञनि, है न? हिनखे चईंदा आहिनि न बाबा वायुमंडल, वाइब्रेशन फैलाए। बाबा चवनि था त अॼु बाप दादा सभिनि जी ताज ॾिसनि था, त इहे कहिड़ी सभा थी वई, त इहे कहिड़ी सभा थी वई? ताजदारनि जी सभा ॾिसनि था बाबा। सभिनि हिन ताजपोशी जो ॾींहुं मनायो कि हाणे मनाइणो आहे। बाबा चवनि था सभी हिननि ताजपोशी जो ॾींहुं मनायो कि अञा मनाइणो आहे। बाबा पुछनि था जीअं तव्हांजी यादगार चित्र श्री कृष्ण जे चित्र में बचपन सां ई ताज ॾेखारींदा आहिनि न। वॾो थी करे त ताज पाईंदो ई, लेकिन बचपन सां ई ताजदारी ॾेखारियो आहे श्री कृष्ण खे। ॾिठो आहे न पंहिंजो चित्र, है न? श्री कृष्ण में पंहिंजो श्री कृष्ण खे ॾिठो आहे न ताज पातल। वॾो थी करे त पाईंदो ई सही, लेकिन बचपन में ई ताजदारी आहे। डबल विदेशन पंहिंजो चित्र ॾिठो आहे? ये कंहिंजो चित्र आहे? श्री कृष्ण जो चित्र, है न? तव्हां विराट रूप ॾिठो आहे? विराट रूप में केॾा सारा देवी देवता हूंदा आहिनि, त असांजो बि विराट रूप हुजणो खपे न। त बाबा चवनि था ये श्री कृष्ण जे चित्र बचपन में ई ताज़ाई ॾेखारींदा आहिनि। त डबल विदेशन पंहिंजो चित्र ॾिठो आहे? ये कंहिंजो चित्र आहे? हिकु ब्रह्मा जो चित्र आहे या तव्हां सभिनि जो आहे? त जीअं श्री कृष्ण जे चित्र में बचपन सां ई ताज़दारी ॾेखारियो आहे, वैसे तव्हां श्रेष्ठ आत्मायूं बि मर्जीवा ठहियूं आहियो न, ब्रह्मन ठहिया आहियो न, ऐं ज़िम्मेवारी जो ताज बि धारण कयो आहे। ब्रह्मन बि ठहिया आहियो ऐं ज़िम्मेवारी जो ताज बि धारण कयो आहे। त जनम सां ई ताजदारी ठहींदा आहियो न, हिन करे यादगार में बि जनम सां ताज ॾेखारियो आहे। त ब्रह्मन ठहिण अर्थात ताजपोशी जो ॾींहुं मल्हाइणु। ब्रह्मन ठहिण मतिलबु ताजपोशी जो ॾींहुं मल्हाइणु। त सभिनि पंहिंजी ताजपोशी मल्हाए वरिती, हाणे सिर्फ़ु इहा ॾिसणो आहे। बाबा चवनि था हाणे सिर्फ़ु इहा ॾिसणो आहे कि सदा हिन विश्व सेवा जी ज़िम्मेवारी जो ताजदारी ठही सेवा में लॻा पिया आहियूं। सदा हिन विश्व सेवा जी ज़िम्मेवारी जी ताजदारी ठही सेवा में लॻल रहंदा आहियो। बाबा इहे ॾिसणु चाहींदा आहिनि त छा ॾेखारे में ॾे? ताजदारी त सभु ॾेखारे में ॾींदा आहिनि, लेकिन कोई जी दृढ़ संकल्प जी फिटिंग ठीकु आहे, कोई जी थोरी लूज़ थी वेंदी आहे। मतिलबु दृढ़ संकल्प करो कि असां विश्व सेवाधारी आहियूं। लूज़ थियण जे कारण ताज कॾहिं उतरंदो आहे, कॾहिं धारण करे वठंदा आहियो।
त सदा दृढ़ संकल्प द्वारा हिन ताज खे सदा जे लाइ सेट करो। विश्व सेवा जो ताज, ताज जो जेको विश्व सेवाधारी जो जेको ताज आहे न, उहो दृढ़ संकल्प द्वारा हिन ताज खे सदा जे लाइ सेट करो कि मां विश्व सेवाधारी आहियां। सम्झो छा करिणो आहे। ब्रह्मा बाप ॿारनि खे ॾिसी केतिरा हर्षित थींदा आहिनि। ब्रह्मा बाबा बि सदा गीत ॻाईंदा आहिनि। कहिड़ो गीत ॻाईंदा आहिनि? वाह मुंहिंजा ॿार वाह। ॾिसो ब्रह्मा बाबा बि गीत था ॻाइनि, वाह मुंहिंजा ॿार वाह। ऐं ॿार बि छा ॻाईंदा आहिनि? वाह बाबा वाह। ये सहज गीत आहे, हिन करे ॻाईंदा आहिनि। सभिनि खां ज़्यादा ख़ुशी कंहिंखे थींदी आहे? सभिनि खां ज़्यादा ख़ुशी कंहिंखे थींदी आहे? बाबा खे या तव्हांखे? है न? सम्झो कोई आहे न ब्यूटी पार्लर खोलंदो आहे, त ब्यूटी पार्लर खोले अगरि उहो कंहिंजो श्रृंगार कंदो आहे त सभिनि खां ज़्यादा ख़ुशी कंहिंखे थींदी आहे? जंहिंजो श्रृंगार उहा ब्यूटी पार्लर कंदी आहे उनखे या ब्यूटी पार्लर वारी खे? ब्यूटी पार्लर वारी खे। ॾिसो ब्यूटी पार्लर वारी सोचती कि हा मुंहिंजो एॾो एॾो मां श्रृंगार करां ऐं उहो श्रृंगार हिकदमि परफेक्ट थी वञे, त हुन ब्यूटी पार्लर वारी खे ॾिसी करे बि केॾी ख़ुशी थींदी कि हा कि मां ईअं कयो। ॿियो हुनखे हुनजा पैसा बि मिलंदा। टियों हुनजो नाम बि थी वेंदो कि फलानी ब्यूटी पार्लर एतिरो हुनजो मेकअप कई। ऐं जंहिंजो मेकअप कई हुनखे छा मिलंदो? हुनखे बसि उन ॾींहुं उहा तयारु थी करे फ़ोटो वोटो खिचाई, उन खां पोइ मेकअप ख़तमु, बसि फ़ोटो रहिजी वेंदा। लेकिन ब्यूटी पार्लर वारे जो त एक्सपीरियंस बि वधी वियो, नाम बि थी वियो, पैसा बि मिली विया, है न? ऐं हुनखे ख़ुशी बि थींदी न। कंहिंखे आहे न चीज़ूं ठाहे करे खाराइण में ख़ुशी थींदी आहे, भले उन्हनि खे थोरो ई मिले। त हर हिक जी विशेषता हूंदी आहे। त ब्रह्मा बाबा केॾी सारी आत्माउनि खे रेडी कयो अथई, है न? भले शिव बाबा आहिनि, लेकिन ब्रह्मा बाबा जो बुद्धि एॾी विशाल हूंदी, एॾी सम्झ हूंदी कि हीअं हीअं करिणो आहे, हीअं हीअं करिणो आहे, हीअं हीअं करिणो आहे, है न? सोचो ब्रह्मा बाबा जी एॾी बुद्धि हूंदी, तॾहिं त एॾो वॾो दिलि हूंदो, मतिलबु वॾी सम्झ, हर हिक खे पंहिंजो ठाहे करे हलणु, इहा बि विशेषता हूंदी आहे। हर हिक खे पाण खां बि अॻियां करे हलणु, हर हिक खे सीट ॾियणु। ब्रह्मा बाबा जी सीट त फिक्स आहे, हा। उन खां पोइ हर हिक खे सीट ॾियणु, लिमिट ठाहिणु, है न? त बाबा असांखे चवनि था ज़्यादा ख़ुशी कंहिंखे थींदी? सभिनि खां ज़्यादा ब्रह्मा बाबा खे ख़ुशी थींदी, है न? ऐं ब्रह्मा बाबा असांजी अलौकिक माउ बि आहे, ऐं माउ जो त वैसे ई रहंदो आहे। माउ खे थोरी लॻंदो आहे कि मां खावां, हुनखे त लॻंदो आहे न पहिरियों मुंहिंजा ॿार खाइनि। भले उहो खियारते नामधारी माउ थी वेंदी आहे, है न? अॼु मां अगरि निस्वार्थ भाव सां पंहिंजो पूरो जीवन ॿारनि खे पालण में लॻाए छॾंदी आहे, है न? त बाबा असांखे चवनि था अगरि निस्वार्थ भाव सां अगरि मां ॿारनि खे पालण में लॻाए छॾंदी आहे त आख़िरकार ॿारनि वॾा थी करे चईंदा त सही असांजे माउ पीउ, स्पेशली असांजी माउ
माउ पीउ ॿई चईंदा आहिनि की असांजे मथां ॾाढी महिनत कई अथई, तॾहिं त असां एॾा लाइक़ु ठहिया आहियूं, है न। ऐं माउ पीउ हमेशह सोचंदो आहे भई ॿारनि खे सेटिस्फाई करे हलो, हीअ बि ॾाढी वॾी ॻाल्हि आहे न। अगरि माउ पीउ पंहिंजी हलाईंदा रहनि न त ॿार सोचंदा अरे असांजा माउ पीउ त अहिड़ा आहिनि, भले सोचंदा कॾहिं असां वॾा थियूं त फ्री थियूं। त हिन करे न अहिड़ा स्ट्रिक्ट माउ पीउ बि न ठहो कि जो असां चऊं उहो ई करनि, है न। थोरी ॿारनि जी बि ॿुधो, हुननि जी बि दिलि रखो। अगरि ॿारनि जे हिसाब सां करे सघंदा आहियो त हुन हिसाब सां हलो। माउ पीउ खे बि लॻंदो आहे असां ॿारनि जे लाइ इहे करूं, लेकिन हुननि जी बि त इच्छा हूंदी आहे न। त ब्रह्मा बाबा बि ॾिसो, भले शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा सभु कराईंदा आहिनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि न मां नब्ज़ ॾिसी करे सभिनि खे राय ॾींदो। त तव्हां बि पंहिंजे ॿारनि जी नब्ज़ ॾिसो, है न। तव्हांजो ॿारु केतिरो पढ़ी सघे थो, हुन में छा विशेषता आहे, हुनजी छा इच्छाऊं आहिनि, उन हिसाब सां ई ॿारनि खे हलायो। फलाणे जो ॿारु हीअं थो करे, फलाणे जी धीअ हीअं थी करे, फलाणे जो फलाणो हीअं थो करे, हीअं न। त ब्रह्मा बाबा खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो जो ब्रह्मा बाबा एॾनि ॼणनि खे तयारु कयो अथई। छो सभी ॿार पंहिंजी खे छा कहलाईंदा आहियो, ब्रह्म कुमार कुमारियूं कहलाईंदा आहियो न। शिव कुमार कुमारियूं न कहलाईंदा आहिनि। शिव कुमारी थोड़ी थी सघंदा आहियूं, शिव बाबा जा आहियूं त बि कुमार, शिव वंशी, लेकिन ब्रह्मा बाबा जे त कुमार कुमारियूं आहिनि। त ब्रह्मा बाप रचयिता पंहिंजी रचना खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। ब्रह्मा मुख वंशावली आयो न, त पंहिंजी वंशावली खे ॾिसी ब्रह्मा बाबा बि हर्षित थींदा आहिनि। अव्यक्त रूप धारी हूंदे हुए बि मधुबन में अव्यक्त रूप धारी जी स्थिति, अव्यक्त रूप धारी हूंदे हुए बि मधुबन में व्यक्त रूप धार जी अर्थात चैतन्य साकार रूप जी अनुभूति कराईंदा रहंदा आहिनि। बाबा अव्यक्त रूप धारी हूंदे हुए बि मधुबन में व्यक्त रूप धार जी अर्थात चैतन्य साकार रूप जी अनुभूति कराईंदा रहंदा आहिनि। ब्रह्मा बाबा कॾहिं अनुभव कयो आहे तव्हां मधुबन में? पांडव भवन में जो आंगन आहे न, हुते बाबा वॉक कंदा हुया। हाणे तव्हां अगरि कॾहिं चांस मिले त हुते अनुभव कजो कि मां बाप दादा सां गॾु हिते वॉक थी करां। न बाबा शुरू हिकु 1969 जी मुरली बि आहे, बाबा जो अव्यक्त महावाक्य। हुन में बाबा चयो हुई कि मां जॾहिं ॿारनि पुछियो हुयो त बाबा चई कि मां हाणे बि आंगन में ईंदो आहे, हेॾे होॾे वॉक कंदो आहे, ॾिसंदो आहे। जो ॿार अव्यक्त स्थिति में स्थित हूंदा आहिनि हुननि खे पतो लॻे। साकार में असां सां गॾु साकार में बाप दादा हुया, मतिलबु असांखे महिनत न करणी पवंदी हुई। हा, बसि हीअ महिनत करणी पवंदी हुई कि स्मृति रहे कि मां शिव बाबा सां गॾु वॉक थी करां। अव्यक्त में ॿियो बुद्धि लॻाइणी पवंदी, ख़ुदि खे अशरीरी पूरो कि मां बि लाइट जो शरीर, बाप दादा बि लाइट जे शरीर में, है न। हाणे त अव्यक्त जो बि अव्यक्त, हाणे त मतिलबु असांखे बि सदा ई ख़ुदि खे अव्यक्त वतनवासी सम्झणो पवंदो, तॾहिं असांखे सदा लॻंदो कि मां बाप दादा सां गॾु आहियां, है न। त सोचो टे स्टेजिस, निराकार, अव्यक्त ऐं साकार। निराकार स्थिति में त हिकदमि न्यारा प्यारा। निराकार स्थिति त मतिलबु देहदारियुनि सां कोई कनेक्शन ई न आहे।
बस हिकु सितारो न्यारो प्यारो। निराकारी स्थिति मतिलबु शांत ऐं शुद्ध स्थिति, बसि शांत ऐं शुद्ध स्थिति। छो जो परम धाम में असांखे सिर्फ़ु शांति ऐं पवित्रता ई हूंदी न, बसि। पोइ सतयुग में असांखे सुख जी अनुभूति बि थींदी। त जॾहिं असां योग लॻाईंदा आहियूं त हुन समय शांति ऐं पवित्रता जी स्थिति हूंदी आहे। शक्ति त आहे सही, शांति जी शक्ति में सभु समायल आहिनि, लेकिन जॾहिं सम्झो ब्रह्मण स्वरूप में ईंदा आहियूं न, पोइ हुन में पोइ देहधारियुनि सां कनेक्शन रखिणो पवंदो आहे, है न। पोइ हुन में देहधारियुनि सां कनेक्शन रखिणो पवंदो आहे। इन करे त जॾहिं साकार में ईंदा आहियूं त संस्कार मिलाइणा पवंदा आहिनि, देहधारियुनि सां कनेक्शन रखिणो पवंदो आहे, है न। बाबा जी यादि में हिकु धर्म, हिकु श्रीमत, हिकु मत, हिकु स्थिति में अतीन्द्रिय सुखमय जीवन अनुभव करो। लेकिन साकार में अचण खां पोइ ब्रह्मण परिवार जे कनेक्शन में अचिणो पवंदो, त हुन में असांखे उहो अलौकिक सुख जो अनुभव थींदो। छो सत्युग में त ईअं ई थींदो न, है न। ऐं निराकारी मां आत्मा ऐं भाव, बसि। लेकिन हुन खां पोइ साकार में बि अचिणो पवंदो, माण्हुनि जी बि कनेक्शन में अचिणो पवंदो। त बाबा असांखे चवनि था कि मधुबन में अची करे ब्रह्मण ॿार ब्रह्मा सां साकार रूप जी, साकार चरित्र जी अनुभूति कंदा आहियो न। विशेष मधुबन भूमि की वरदान साकार रूप जी अनुभूति कराइण जो। विशेष मधुबन की वरदान साकार रूप जी अनुभूति कराइण जो। त हीअं अनुभूति कंदा आहियो न, साकार रूपधारी ब्रह्मा या आकारी रूपधारी ब्रह्मा जो अनुभव कंदा आहियो या साकार, छा अनुभव कंदा आहियो? रोहरियान कंदा आहियो न बाबा सां, कंदा आहियो, रोहरियान कंदा आहियो न बाबा सां। त चेक करो कि असांखे मधुबन में वञी करे साकार जी अनुभूति थींदी आहे या आकार जी अनुभूति थींदी आहे। त बाबा अॼु चवनि था कि अॼु वतन में बाप दादा जी रोहरियान हले पई कि डबल विदेशी ॿार पंहिंजी समीप जे संबंध जे स्नेह में निराकार ऐं आकार की साकार रूपधारी ठाहिण में ॾाढा होशियार आहिनि। ॿारनि जे स्नेह जे जादू सां आकार बि साकार ठही वेंदा आहिनि। ईअं स्नेह जे जादूगर ॿार आहिनि। स्नेह स्वरूप खे बदिले वठंदा आहिनि, स्नेह जे कारण स्वरूप खे बदिले वठंदा आहिनि। त ब्रह्मा बाप बि ईअं ई अनुभव कंदा आहिनि कि हर हिकु स्नेही ॿार सां साकार रूपधारी ठही मिलंदा आहिनि बाबा। त ब्रह्मा बाबा बि हीअं अनुभव कंदा आहिनि कि हर हिकु स्नेही ॿार सां साकार रूपधारी ठही मिलंदा आहिनि। अर्थात ॿारनि जे स्नेह जो रिस्पॉन्ड ॾींदा आहिनि। बाबा त तव्हां जंहिं रूप में चाहो न, बाबा तव्हांखे हुन रूप में रिस्पॉन्ड ॾेई सघंदा आहिनि। ये संकल्प त असांखे करिणो आहे न। बाबा बि ॾिसंदा आहिनि कि चाह छा आहे ॿारनि जी। स्नेह जी रस्सी सां बाप दादा खे सदा साथ ॿंधे छॾंदा आहिनि।
ऐं विदेश में त वैसे ई एॾो एकांत आहे, एॾी शांती आहे, है न। हितां खां त उते, हिते त आए दिन कोई त्योहार बैंड बाजा वॼंदा ई रहंदा आहिनि। हुतां जी शादियूं बि ॾिसो केॾी साइलेंस में थींदियूं आहिनि, है न। ऐं हिते त ॾिसो हाणे वरी शादियुनि जो प्रोग्राम, वरी त्योहार, ॿारनि सां एॾो पढ़ धंधे जो एॾो बोझ, पढ़ाई लिखाई जो एॾो बोझ, वरी त्योहार मल्हायो, वरी शादियूं मल्हायो, केॾो शोर आहे हिन दुनिया में, भारत में, है न। ऐं विदेश में ॾिसो माण्हुनि जी शादी बि केॾी शांती सां थींदी, न त एॾा त्योहार आहिनि, न त एॾी शादियूं थींदियूं आहिनि, मतिलबु ईअं शोर शराबे वांगुरु, है न। न पढ़ाई जो बोझ, हुते पढ़ाई बि ॾाढी हल्की हूंदी आहे। हुते ॿारनि खे बि एॾो इंडिपेंडेंट ठाहे छॾींदा आहिनि कि पर्टिकुलर एज खां पोइ ॿार ख़ुदि कमाइनि, ख़ुदि खाइनि, मतिलबु एतिरो रिस्पॉन्सिबल आहे, शादी करे पंहिंजी ज़ाल खे पाण खे पाले सघे त शादी करे, है न। त ऑटोमेटिकली हुते साइलेंस आहे, त बाबा खे उन रीति माण्हू यादि बि कंदा आहिनि, है न। छो जी बाबा जी मेडिटेशन जे लाइ त साइलेंस खपे न। त विदेशी बाबा खे, हीअं त भारतवासी बि सुठा आहिनि, लेकिन जॾहिं विदेशी बाबा जे घर में पहिरियों न विदेशियुनि जो अलॻि टर्न लॻंदो हुयो, एॾी साइलेंस रहंदी हुई, बाबा मिलन जॾहिं ईंदो हुयो पहिरियों टर्न विदेशियुनि जो, त उहो वाइब्रेशन ई अलॻि हूंदा हुया। मतिलबु बाबा त सूर्य आहे न, बाबा खे तव्हां जीअं रीति, जीअं भाव सां यादि करो न, उन रीति बाबा तव्हांखे शक्ति ॾियण लाइ हाज़िर थी वेंदा आहिनि। छो जी हाणे त साकार में अचण जो पार्ट आहे न बाबा जो, है न। त बाबा ख़ासि विदेशनि जे लाइ चवनि था कि उहे स्नेह जी रस्सी सां बाप दादा खे बंधी वठंदा आहिनि। ये स्नेह जी रस्सी अहिड़ी मज़बूत आहे जो कोई तोड़े न सघंदो आहे। ये स्नेह जी रस्सी अहिड़ी मज़बूत आहे जो कोई तोड़े न सघंदो आहे। 21 जन्मनि जे लाइ ब्रह्मा बाप सां गॾु भिन्न भिन्न संबंधनि में बंधल आहियो न, अलॻि न थी सघंदा आहियो। त बाबा चवनि था अलॻि न थी सघंदा आहियो। त हिन करे 21 जन्मनि ताईं ब्रह्मा बाप सां गॾु भिन्न भिन्न संबंध में बंधल आहियो, अलॻि न थी सघंदा आहियो। अहिड़ी रस्सी बंधी आहे न, त हिन खे चइबो आहे अविनाशी मिठो बंधन, है न। ब्रह्मा बाप सां 21 जन्म ताईं निश्चित आहे, ऐं असांजो त 84 जन्मनि ताईं निश्चित आहे। ॾिसो अंत जन्म में बि असां सिंधी आहियूं न, हेॾे होॾे न भटकिया आहियूं, है न। ॿिया त कोई चलो भारत में आहे, कोई जैनी, कोई मराठी, कोई मलयालम, कोई आंध्रा, कोई फलानो फलानो थी वियो हूंदो, गुजराती, है न। ऐं असां त 84 जन्मनि ताईं ब्रह्मा बाबा सां गॾु रहंदासीं अलॻि अलॻि संबंध में। शिव बाबा त आहिनि ई असांजा, निराकार रूप में त शिव बाबा सां त सदाई संबंध आहे, पर भुलिजी वेंदासीं। लेकिन ब्रह्मा बाबा सां गॾु बि न, सम्झो कंहिंजो कृपलानी सरनेम हुजे त उहो त बाबा जी बिरादरी जो ई हूंदो। मतिलबु सिंधियुनि में बि अलॻि अलॻि सरनेम हूंदा आहिनि, अलॻि अलॻि, त उन में ई हूंदो, मतिलबु ब्रह्मा बाबा जी उन में बिरादरी में ई हूंदो, सिंधी में बि। त सोचो असांजो जेका सिंधी आहियूं लास्ट जन्म में बि, उन्हनि जो त 84 जन्म ब्रह्मा बाबा सां गॾु अलॻि अलॻि पार्ट हूंदो। छा पतो विच में ॿिए धर्म में हली विया हुजो, लेकिन बाबा चईंदा आहिनि न जो पक्का हूंदा न उहो ॿिए धर्म में न हूंदा। त असां हेॾा पक्का आहियूं जो सिंधी ठही, ब्रह्मा बाबा सां गॾु सिंधी रहियासीं। त बाबा असांखे चवनि था
कि 21 जन्मनि जे लाइ ब्रह्मा बाबा सां गॾु भिन्न भिन्न संबंध में बंधिजी वियो, अलॻि न थी सघंदा। अहिड़ी रस्सी बंदी आहे न, इनखे चइबो आहे अविनाशी मिठो बंधन। 21 जन्मनि ताईं निश्चित आहे त अहिड़ो बंधन बंधियो आहे न त जादूगर ॿार ठहिरिया न। त ॿुधो अॼु वतन में छा छा रोरियान हले पई बाबा जी जो। ब्रह्मा बाबा हिकु हिकु ॿार जी विशेषता जी चमकती हुई मणी खे ॾिसनि पिया। ब्रह्मा बाबा हिकु हिकु आत्मा जी विशेषता जी चमकती हुई मणी पिया ॾिसनि। छो त असांजी आत्मा में कहिड़ी विशेषता हूंदी जो चमकदी रहंदी। ब्रह्मा बाबा हर हिकु ॿार जी विशेषता मणी जे समान चमके पई। त पंहिंजी चमकदी हुई मणी खे ॾिठो आहे? तव्हां ॾिठो आहे तव्हां में कहिड़ी विशेषता आहे? उहो तव्हांजे मस्तक ते चमके थी। अच्छा डबल विदेशी ॿारनि सां मिलण ईंदा आहिनि बाबा, वाणी न हलाईंदा आहिनि। बाबा जी कमाल आहे, लेकिन ॿारनि जी बि कम न आहे। तव्हां सम्झंदा आहियो कि असां आपस में रोरियान कंदा आहियूं, लेकिन बाप दादा बि रोरियान कंदा आहिनि, है न? जीअं ब्राह्मण परिवार में आपस में रोरियान कंदा आहिनि न, ईअं शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा बि रोरियान कंदा आहिनि। सोचो ॿ महारत, हिकु त आहिनि एॾा हेड, हुन खां पोइ इहे जीअं माता पिता जी रोरियान, माउ पीउ बि रोरियान कंदा आहिनि। अच्छा अहिड़ा सदा विश्व सेवादारी, सेवा जी ज़िम्मेवारी जी ताजदारी, सदा स्नेह जे बंधन में बाप दादा खे पंहिंजो साथी ठाहिण वारा 21 जन्मनि जे लाइ अविनाशी संबंध में अचण वारा अहिड़ा सदा जॻे वे दीपकनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। जर्मन ग्रुप सां बाप दादा ॻाल्हाइनि था। सभिनि जे मस्तक ते छा थो चमके? पंहिंजे मस्तक ते चमकंदो सितारो ॾिसो था? तव्हांजे मस्तक ते चमके थो बाबा जी न, विशेषता जो चमकंदो सितारो। बाप दादा सभिनि जे मस्तक ते चमकदी हुई मणी था ॾिसनि। पंहिंजे खे सिधा पद्मा पदम भाग्यशाली आत्मा सम्झंदा आहियो, है न? जॾहिं तव्हां राति जो सुम्हंदा आहियो न, या कॾहिं बि अकेले में वियो त ईअं सोचो, ख़ुदि जे बारे में सोचो कि मां केॾी भाग्यशाली आत्मा आहियां कि मां ख़ुदि खे ॼाणंदी आहियां, बाप खे ॼाणंदी आहियां, परमधाम खे ॼाणंदी आहियां, सृष्टि चक्कर खे ॼाणंदी आहियां, कर्मनि जी गति खे ॼाणंदी आहियां, हर देवी देवताउनि जे बारे में ॼाणंदी आहियां, हर धर्म जे बारे में ॼाणंदी आहियां, कॾहिं कहिड़ो धर्म ईंदो आहे, छा छा थींदो आहे। मां त पूरे चक्कर जे बारे में ॼाणंदी आहियां त मां केॾी होशियारु आहियां। मां सभिनि खां ज़्यादा कि सभिनि खां ज़्यादा चओ कि मां भॻवान जी भाषा सम्झंदी आहियां। ॾिसो कोई आहे न कि इहे हिकु आहे न, इहा पहिरों जेका माउ पीउ हूंदा हुआ न, उहे रोज़ु राति जो पंहिंजी डायरी लिखंदा हुआ ताकी उन्हनि जा ॿार पढ़नि, है न? त असांजो पीउ शिव बाबा जॾहिं आया हुया त शिव बाबा बि असांजे लाइ एॾा सारा पत्र लिखी करे विया आहिनि। मतिलबु साकार पाठ पूरो थियो, अव्यक्त में बि थियो। त सोचो उहो सभु मूंखे पढ़ण जो भाग्य आहे, है न? त सुबुह जो मुरली ॿुधी न, बसि उन में ख़ुशि न थी वेंदा करो। जॾहिं बि समय मिले न, मुरली खणी पढ़ो। तव्हांजे लाइ बाबा रोज़ु 4 पेजनि जो खज़ानो मोकिलींदा आहिनि, है न? तव्हांजे लाइ बाबा रोज़ु 4 पेजनि जो पत्र मोकिलींदा आहिनि।
उहो पढ़ो शांति में। बसि कई माण्हू न हिन में ख़ुशि थी वेंदा आहिनि, असां रोज़ु अमृत वेला कंदा आहियूं, रोज़ु मुरली ॿुधी ईंदा आहियूं, बसि न, सॼे ॾींहं में जॾहिं बि टाइम मिले ईअं ख़ुदि बाबा खे यादि करे, जीअं शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा ॻाल्हाईंदा आहिनि ईअं तव्हां बि बाप दादा सां ॻाल्हायो। तव्हांखे अनुभव थींदो जीअं साकार में बाप दादा तव्हांखे रिस्पॉन्ड था करनि। न अगरि तव्हां चाहियो न साकार जो अनुभव करण लाइ ॾाढो सहज आहे, बसि बाबा सां ॻाल्हियूं करो। ज़रूरी थोरी बाबा जो फ़ोटो लॻल हुजे साम्हूं। असांखे त पतो आहे निराकारी दुनिया किथे आहे, अव्यक्त दुनिया किथे आहे। असां बाबा खे निराकारी दुनिया सां अव्यक्त वतन में बाप दादा खे मर्ज करूं ऐं साकार में असां बाबा सां गॾु हलूं था, ॻाल्हायूं था। बाबा खे चयो बाबा मां केॾी लकी आत्मा आहियां कि मां तव्हांजी भाषा सम्झंदी आहियां, तव्हांखां स्वर्ग जो वरसो थी वठां, तव्हां मुंहिंजा टीचर आहियो, तव्हां मुंहिंजा सतगुरु आहियो, तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, तव्हां मुंहिंजा डॉक्टर आहियो, है न। त इहे सोचो, ईअं ॻाल्हियूं कंदव त तव्हांखे बाबा जो साकार जो अनुभव थींदो। त बाबा चवनि था कि पंहिंजे खे सदा पद्मा पदम भाग्यशाली आत्मा सम्झंदा आहियो। उहो कॾहिं तव्हांखे इहो अनुभव थींदो जॾहिं तव्हां ख़ुदि सां ईअं ॻाल्हियूं कंदव, बाप दादा खे यादि करे बाप दादा सां ॻाल्हियूं कंदव। ख़ुदि खे बि जीअं आत्मा ख़ुदि सां ई ॻाल्हियूं थी करे कि मां आत्मा ख़ुदि खे पहचानंदी आहियां, बाप खे पहचानंदी आहियां। हर समय केतिरी कमाई जमा कंदा आहियो, हिसाबु कढी सघंदा आहियो। सॼे कल्प जे अंदरि अहिड़ो कोई बिज़नेसमैन हूंदो सॼे कल्प जे अंदरि अहिड़ो कोई बिज़नेसमैन हूंदो जो एतिरी कमाई करे पूरे कल्प जे लाइ। सदा इहा ख़ुशी जी यादि रहंदी आहे कि असां ई कल्प अहिड़ा श्रेष्ठ आत्मा ठहिया आहियूं। त सदा इहे सम्झो कि एतिरे वॾे बिज़नेसमैन आहियूं असां ऐं एतिरी ई कमाई में बिज़ी रहो। सदा यही सम्झो सदा बिज़ी रहण सां कहिड़े बि प्रकार जो माया जो वार न थींदो। माया वार ई न करे सघंदी, माया वार ई न करे सघंदी। छो जे बिज़ी हूंदव न, माया बिज़ी ॾिसी करे लौटी वेंदी, वार न कंदी। सहज माया जी ठहिण जो इहो ई साधन आहे कि सदा कमाई कंदा रहो ऐं कराईंदा बि रहो, कंदा बि रहो, कराईंदा बि रहो। जीअं जीअं माया जे अनेक प्रकार जे नॉलेजफुल थींदा वेंदा आहिनि त माया किनारो कंदी वेंदी आहे। असांखे जीअं जीअं माया जे बारे में नॉलेज थींदी वेंदी न कि हा ये माया है, ये ईअं आहे, त माया वार न कंदी, किनारे थी वेंदी, उहो बि लौटी वेंदी। त बाबा चवनि था ॿी ॻाल्हि, हिकु सेकेंड बि अकेला न हुजो, सदा बाप सां गॾु रहो। त बाप सां गॾु ॾिसंदे हुए माया अची न सघंदी, छो जी माया पहिरियों बाप सां अकेलो कंदी आहे। बाबा छा था चवनि, हिकु त बिज़ी रहो, के बि त सदा बिज़ी रहंदा त हली वेंदी। ॿियो बाबा छा चई, जेतिरो तव्हां माया जे नॉलेजफुल थींदा वेंदव न त बि उहा न ईंदी। टी ॻाल्हि कहिड़ी आहे कि जेतिरो तव्हां बाप सां गॾु रहंदव त बि उहा न ईंदी। त हिकु त बिज़ी रहो, बाबा खे यादि करे सेवा में बिज़ी रहो, माया जे नॉलेजफुल ठहो। टी ॻाल्हि आहे सदा बाप सां गॾु रहो। त बाबा चवनि था छो जी माया पहिरियों बाप सां अकेलो कंदी आहे, त जॾहिं अकेला हूंदो ई न त माया छा कंदी अची करे।
बाबा अति प्रिय आहे, ये तो अनुभव आहे न। त प्यारी चीज़ भुलिजी कीअं सकदी आहे, भुलिजी सकदी आहे, है न। बाबा त अति प्रिय आहिनि, ये त अनुभव आहे न। त प्यारी चीज़ भुलिजी न सकदा आहियूं न असां। त सदा ये स्मृति रखो कि प्यारे ते प्यारे, प्यारे ते प्यारो केरु आहे, प्यारे ते प्यारो केरु आहे, बाबा, है न। त जेको प्यारी चीज़ हूंदी उनखे कॾहिं असां भुलिजी न सघंदासीं। जाते मन हूंदो हुते तन ऐं धन स्वतः हूंदो। जाते मन हूंदो हुते हुते तन ऐं धन स्वतः हूंदो। त प्यारे ते प्यारी चीज़ कहिड़ी आहे, बाबा। त बाबा वटि मन हूंदो त ऑटोमेटिकली तन ऐं धन बि उते लॻंदो। त मन मना भव जो मंत्र यादि आहे न। जाते बि मन वञे त पहिरियों इहे चेक करो कि इन खां बढ़िया, इन खां श्रेष्ठ ॿियो कोई चीज़ आहे, है न। जाते बि अगरि ॿियो किथे मन, अॼु बाबा चई न सुबुह जो स्लोगन आहे, आकर्षण करण वारी चीज़ हिन दुनिया में, कि अहिड़ी कोई चीज़ न हुजे जो असांखे आकर्षित करे। त चेक करो, अगरि तव्हांजो काॾे आकर्षण वञे थो न, त चओ हिन खां बढ़िया चीज़ कोई आहे दुनिया में, कहिड़ी चीज़ आहे, बाबा, है न। त बाबा चवनि था हिन खां श्रेष्ठ ॿियो कोई चीज़ आहे, या जाते मन वेंदो आहे उहो ई श्रेष्ठ आहे। उन घड़ी चेक करो, त चेक करण सां चेंज थी वेंदो। हर कर्म, हर संकल्प करण खां पहिरियों चेक करो। हर संकल्प, हर कर्म करण खां पहिरियों चेक करो कि जो असां संकल्प करूं था, जो असां कर्म करूं था, बाबा जी यादि में आहे, बाबा जी यादि में मन लॻो रहे, ऐं पोइ कर्म करो। करण खां पोइ न, चेकिंग पहिरियों हुजे, पोइ पुठियां प्रैक्टिकल में लाहियो। त बाबा असांखे चवनि था कि जाते मन हूंदो हुते तन ऐं धन स्वतः लॻंदो। त इन करे मन सदा बाबा वटि रहे, ऐं उन खां पोइ कर्म करो, त ऑटोमेटिकली असांखे कंहिंजो आकर्षित कर्म त करिणो आहे, कर्म क्षेत्र में कर्म त करिणो ई, लेकिन उनजे आकर्षण में न अची वञो। हिन लाइ बाबा जी यादि में कर्म कंदासीं त कर्म पूरो थी वियो, वरी बाबा वटि, वरी कर्म पूरो थी वियो, वरी बाबा वटि। त हिन रीति असां किथे फसी न सघंदासीं। सिर्फ़ु फाइनल विज़ल कॾहिं बि वॼी सघंदो आहे, बाबा स्टॉप चई सघंदा आहिनि। ऐं असां अगरि सम्झो न कर्म में एॾो बिज़ी थी वियासीं, उनजे आकर्षण में अची वियासीं, त असां फसी वेंदासीं न। इन करे बाबा असांखे चवनि था मन मना भव जी स्थिति में सिद्ध थी करे कर्म करो, स्टॉप।